अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। मोहतरम सामईन, तमाम किस्म की तारीफ़ व तौसीफ़ अल्लाह तबारक व तआला जल्ल लाइक व ज़िबावार है। बादहू दुरूद सलाम जा नजराना पेशजन तमाम अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम मते बिलखुसूस जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्लि व बारिक अलैहि वसल्लम। मोहतरम सामईन, अल्लाह तबारक व तआला जो पामते अनगिनत लातादाद बेहिसाब नियामतों इन नियामत में हिकिड़ी अज़ीम नियामत ज़बान जी है, जैसा जंहिंजो अगर इंसान सही इस्तेमाल करे तो ही ज़बान इंसान के जन्नत में दाखिल करा सके थी। इनके बरक्स तो इंसान इन ज़बान जो गलत इस्तेमाल करे, बुरी चीज़ें ना करे, इस्तेमाल करे तो ये ज़बान जन्नत के बदले इंसान के जहन्नम की तरफ खड़ी हुई थी। अल्लाह ताला फरमाए तो मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। जे आई जिकी पर कुछ होता ज़बान में चाहे अड़ा अल्फाज इस्तेमाल करे कयो ताई, चाहे वो खैर जा हुजे या शर जा, भलाई वारा अल्फाज हुजे खासा हुजे या बेतरफ़ा बुराई वारा या कंहिंजी गीबत गिला हुजे, फ़रिश्ता जो को मुक़र्रर आहिनि ओ अल्फाज मुँह मां जिकी बि निकिरे तो मड़ लिखे पिया। मोहतरम हाज़रीन, इन ज़बान अगर इन ज़बान के इंसान अगर सही तरीके से इस्तेमाल करे तो इंसान सामो जो को दुश्मनी रखें था या इंसान जो को दुश्मन हुए अदावत रखें था, हासिदी नीन नफ़रत करें था, इन ज़बान की बदौलत ज़बान के सही इस्तेमाल कईंदे इंसान उन्हीं के मनाए सके तो रोटले रिश्तेदारें के न ज़बान के ज़रिए पाँ मनाए सकों था अगर इस्तेमाल सही कयूं तो। इनके बरखिलाफ़ अगर ज़बान पाँ हमेशा गाली गलूच ला करे तैयार रखों या अड़ी बुरी चीज़ें में इस्तेमाल कयूं, गाली गलूच रही, गीबत रही, सरगोशी रही, अड़ा तरह तरह जो न जाने कितनी अड़ी बुराई आहिनि जंहिंमें अगर इस्तेमाल कयूं तो याद रखो पांजो घर चे कितरो पर जिगरी यार न हुजे, कुटुंब कबीले घर चे पांजी कितरी ही पासे मोहब्बत कंदा में, लेकिन हिन ज़बान सां करे अल्फाज इस्तेमाल करे छॾियूं प्यारो मोहब्बत नफ़रत में तब्दील थी वञे थी, ख़बर न थी पई। तो हदीस में अचे तो इंसान कॾहिं कॾहिं पंहिंजी ज़बान में अहिड़ा अल्फाज कढे तो, हालांकि इंसान खुद के इंसान पाण के ख़बर ना आहे जो कहिड़ो कोछां तो, लेकिन वो अल्फाज अल्लाह के राज़ी कर या ज़रिया बनी वेंदा। नहीं कॾहिं कॾहिं इंसान अहिड़ा अल्फाज इस्तेमाल करे तो ख़ुद इंसान की पर न ख़बर जो ज़बान में कहिड़ो कढां तो, कहिड़ो कोछां तो, क्या लफ्ज़ कोछां तो, कैसे कोछां तो, कंहिंजे बारे में कोछां तो, लेकिन वो अल्फाज अल्लाह की नाराज़गी जो सबब बनी वञे था। तो याद रखो मुसलमानो, पंहिंजी ज़बान के सोचे समझे इस्तेमाल कयो। ज़बान के नेरो ज़बान के केड़ा इस्तेमाल कयो था, भला बुराई में या दीन जी गाली में या भलाई जी गाली में इस्तेमाल कयो था। ये ज़बान हिकिड़ी अहिड़ी शइ है जंहिंजी हिफ़ाज़त मथे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जी ज़मानत ॾिए था। रावी हदीस साल इब्न सअद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए मन यज़मन ली मा बैन लहयैहि व मा बैन रिजलैहि अज़मन लहुल जन्नह। इन हदीस में वो चीज़ें जी ज़मानत मथे अल्लाह जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जी ज़मानत ने वो चीज़ें जी हिफ़ाज़त कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवनि था आख़िर जन्नत जी ज़मानत हिकिड़ी आहे ज़बान जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾिजो मूंखे,
तो आख्या जन्नत की ज़मानत। बई चीज़ शर्मगाह जी हिफाजत, यानी ये वो चीज़ों कॾहिं पर गलत तरीक़े इस्तेमाल न थियणियूं खपे, हमेशा सही तरीक़े में ते इस्तेमाल थींदियूं। तॾहिं आख़िर अल्लाह जो नबी कुर चए थो अज़मन लहुल जन्न, इन खे आऊं जन्नत जी ज़मानत ॾियो, यानी वो चीज़ें जी ऐं मूंखे ज़मानत ॾियो, आख़िर जन्नत जी ज़मानत ॾियो। अहिड़ी तरह से हिकिड़ी हदीस में अल्लाह जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्कुत, या ॿिया अल्फाज़ औ लियस्मुत। जेको अल्लाह मथे आख़िरत जे ॾींहुं मथे ईमान रखे थो, फलयकुल खैरन, अहिड़े इंसान खे खपे त पंहिंजी ज़बान मां हमेशह ख़ैर वारा भलाई वारा ख़ासा कलिमात अदा करे, हमेशा ख़ासो कुझु, हमेशा पंहिंजी ज़बान में मिठा बोल बोले। औ लियस्कुत, अगर ये नथो थी सघे, इन जी ताक़त न आहे, अहिड़ो कमु नथो करे सघे, भलाई जा अल्फाज़ नथा कोची सघो, त हदीस कुझु थी औ लियस्कुत, ख़ामोशी इख्तियार कयो। इन हदीस मां हिकिड़ी ॻाल्हि इहा खे सम्झाईंदो हलाऊं, जेको माण्हू जेतिरो वधारे पंहिंजी ज़बान खे ख़ैर जी तरफ़ माइल करे थो, या जेतिरो वधारे पंहिंजी ज़बान में ख़ैर वारा अल्फाज़ अदा करे थो, ॿई चीज़ जेको वधारे ख़ामोशी इख्तियार करे थो, गोया इन जो ईमान अल्लाह मथे इन आख़िरत मथे मज़बूत आहे। ॿिए अल्फाज़ में चऊं त ईअं चई सघूं था पाण, जंहिंजो अल्लाह मथे अने आख़िरत जे ॾींहुं मथे ईमान मज़बूत हूंदो, उहो ज इंसान पंहिंजी ज़बान जी सही हिफ़ाज़त करे सघंदो। अगर ईअं न त वधारे ख़ामोशी इख्तियार करे सघंदो। जंहिंजो मज़बूत अल्लाह मथे ने आख़िरत जे ॾींहुं मथे वधारे मज़बूत ईमान हूंदो, उहो ज इंसान पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त ख़ासी करे सघंदो ऐं ख़ासी ख़ामोशी इख्तियार करे सघंदो। अहिड़ी तरह सां ख़ामोशी खे मालूम आहे नजात चइबो आहे, नजात जो ज़रियो आहे। मन समत नजा, जेको ख़ामोशी इख्तियार करे वियो उहो कामयाबु थी वियो। ठीकु आहे, कोई इंसान आंजे बारे में बुरी अफ़वाह फैले पियो, कोई इंसान आंखे गाली गुलूच करे आंसे बदतमीज़ी सां पेश अचे पियो, अहिड़ी हालत में अगर आंटे ख़ैर जा अल्फाज़ आहिनि त जवाबु ॾियो, अगर न त कम अज़ कम ख़ामोशी इख्तियार करो। इहा अला करे बहितरीन नजात है। उनजो मामिलो आहे अल्लाह तबारक व तआला खे सुपुर्द करे ॾियो, जे अल्लाह तूं ॼाणे न उहो ॼाणे, पंहिंजी ज़बान जी पंहिंजी हिफ़ाज़त कयो। अहिड़ी तरह सां सुबुह इज़ा असबह, हिकिड़ी हदीस में इज़ा असबह इब्न आदम, जॾहिं इब्न आदम सुबुह करे थो, सुबुह थी थी इब्न आदम जी, तर इंसान जे जिस्म जे तमामु आज़ा ज़बान सां दरख़्वास्त कनि था, गुज़ारिश कनि, अर्ज़ु कनि, करो इज़ा असबह इब्न आदम फ़इन्नल अअज़ाअ कुल्लहा तुकफ़िरुल लिसान फ़तक़ूल इत्तक़िल्लाह फ़ीना फ़इन्नमा नहनु बिक फ़इन इस्तक़िम तस्तक़िमना व इन युअजज तुअजना। यानी गुज़ारिश कनि था, अर्ज़ु कनि था, जे तूं सीधी रहो, अगर तूं दुरुस्त रहीं तो पूरो ॾींहुं असांजी पर दुरुस्तगी, यानी असांजी दुरुस्तगी तुंहिंजी दुरुस्तगी में, तूं दुरुस्त रहंदी तो जिस्म जा तमाम आज़ाद दुरुस्त रहंदा। अहिड़ी तरह सां ज़बान जी हिफ़ाज़त करे के बहितरीन मुसलमान चइबो आहे। फरमाया अल्लाह जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, जे बहितरीन मुसलमान अल्लाह जो बहितरीन मुसलमान उहो आहे जेको पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करे पंहिंजे मुसलमान साम्हूं, व यदिही अने पंहिंजे हथ जी, यानी जंहिंजी ज़बान सां मुसलमान सलामत रहे, जंहिंजे हथ तां मुसलमान सलामत रहे, उहो बहितरीन मुसलमान आहे। सवाल करे में आयो जे बहितरीन या अफ़ज़ल मुसलमान खे त अल्लाह नबी फरमाए। अहिड़ी तरह सां इमाम इब्न क़य्यिम रहिमहुल्लाह फरमाइनि था, जे बंदो क़यामत ॾींहुं अचींदो ने पहाड़ जे बराबरि नेकियूं खणी ईंदो, लेकिन उनजी ज़बान ये तमाम जो पहाड़ जहिड़ी नेकियूं आहिनि मिणी के रेज़ा रेज़ा करे छॾींदी। यानी अहिड़ी ज़बान जो को दुनिया में इस्तेमालु कयो उन बुराई ला करे, गाली गलोच ला करे, या गीबत ला करे, या कंहिंखे गार गलोच कयो उन, या कंहिंजी गीबत कयो उन, कंहिं मथे इल्ज़ाम तराशी कयो उन, अहिड़ी न जाने कई ज़बान सां बुराइयूं कयूं उन, उहो पहाड़ जहिड़ियूं नेकियूं ज़बान साम्हूं बड़े रेज़ा रेज़ा थी वेंदियूं। अहिड़ी तरह सां वयअती बिसय्यतिन अमसालिल जिबाल, अहिड़ी तरह सां हिकिड़ो बानू पहाड़ जहिड़ियूं बुराइयूं खणिजी, पहाड़ जे मिसल बुराइयूं खणिजी थो, लेकिन उनजी ज़बान बिन कसरत ज़िक्रिल्लाहि तआला व मत्तसल बिही,
उन जी ज़बान वधारे में वधारे दुनिया में अल्लाह जो ज़िक्र कयूं उन तो उन ज़बान की वजह से वो जो पहाड़ के बराबर बुराई मड़े रेज़ा रेज़ा थी वञे। इहा ज़बान जो कमाल जो ज़बान ख़ासि तरीक़े से इस्तेमाल कयूं ना तो पहाड़ जॾहिं बुराई की ज़बान रेज़ो रेज़ो करे जी ताक़त रखे थी। लेकिन इन जे बरक्स अगर ज़बान के दुनिया में ज़बान की अगर हिफ़ाज़त न कया तो पहाड़ जे बराबर जो को नेकियूं अचिनियूं उस ज़बान उन नेकी मिणी के रेज़ा रेज़ा करे छॾी थी। न नेकियूं कम अचे उन वक्त को बि नेकी कम नहीं अची। अल्लाह तबारक व तआला से दुआ है अल्लाह तबारक व तआला पाके पंहिंजी ज़बान की हिफ़ाज़त करे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला जेसी पाके ज़िंदा रखे तेसी ईमान मते ज़िंदा रखे जर ख़ात्म करे रब्बे कायनात दीन इस्लाम मते ख़त्म करे। व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।